सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व महबूबना व महबूबे रब्बिना व बारिक व सल्लिम अलैहि अजमाइन। मुंहिंजा मौलाए करीम इन नूरानी रूहानी महफ़िल में असांजी हाज़िरी क़बूल आमीन। जंहिं इन महफ़िल में जो दाणो दाणो ख़र्च कयो आहे उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमा। दुआ कबूल। मदद रसूल सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही मुहम्मद व आलिहि अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। आमीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यज़ीद सामूं जुम्बी जोड़ियाऊं मुँह न मोड़ियाऊं पसीता तरार जो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कदियो करबला जो निसोरो इनाज के रिंद परूणी दाराज कदियो करबला जो। सुभान अल्लाह। बोले हुसैन मौला
तेरी रजा के खातिर एक एक करके मैंने हीरे लुटा दिए हैं। दीने नबी पे वारी अकबर ने भी जवानी, अब्बास ने भी अपने बाजू कटा दिए हैं। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि चो या रसूल अल्लाह, पढ़ो सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ जो नज़रानो सल्लल्लाहु अलैका चो या रसूल अल्लाह, पढ़ो सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। वाला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इश्क मुबसा चो ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादराने इस्लाम, वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो, दस्तगीर जा दीवानो। सुभान अल्लाह। अवां सभिनि सजननि खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व बरकातुहू। जियं त मूं आजिज़ बेकार अवां जमायत सबोरी जे आलो एक अल्लाह जे कलाम पाक मां आयत मुबारका पेश कई आ। दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार खे इन जे मथां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां ई असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। लगे तो आमीन चवण कोन्हे, ॾाढा त आमीन चओ, अञा इश्क वारी राड़ करे आमीन चओ। आमीन। अहिड़ियूं महफ़िलूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि, नसीब बि वरी भाग वारनि खे थींदियूं आहिनि। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मिठड़े मान वारे मोहम्मद हुसैन साईं उर्फ राजा साईं जा ऐं साईं मोहम्मद सालेह साईं ऐं मिठड़ो मान वारो हाजी मोहम्मद कासिम साईं ऐं साईं साईं मोहम्मद खान राहपुटो साईं ऐं हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती कारी मोहम्मद अनवर कादरी साईं जो वॾी महिरबानियूं ऐं इन्हनि जे सॼे ॻोठ जूं
जिन जी दिल चाहियो त अॼु ज़िक्र भी मुस्तफ़ा जे बचन जो आहे वारा भी मुस्तफ़ा जा बचा हुआ। बस घणो अवां जो टाइम न वठबो छो जो ही महीनो मुस्तफ़ा जे बचन जो कुर्बानी जो महीनो आहे ऐं मुसलसिल ॿ टे प्रोग्राम जे होने जे करे तबियत भी थकावट में आ तमाम घणी। बस अवां जे इश्क के ॾिसी दिल चवे थी त कुछ गुलामी ॾिजे। हीअ ज़िंदगी दुआ कयो त अल्लाह ताला महबूब ऐं महबूब जे बचन जे इश्क में अल्लाह ताला तो असां खे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। ये जिंदगी भी ईअं भी गुज़री वेंदी। इंसान क़ब्र जो मेहमान आहे। क़ब्र हिकु कीड़नि जो घर आहे। चंद ॾींहंनि जे लाइ हिन दुनिया ते आया आहियूं, वरी हली क़ब्र जा मेहमान थींदासूं। दुआ कयो अल्लाह ताला तो असांखे हिन थोरी ज़िंदगीअ में महबूब ऐं महबूब जे बचन जी तरह जी ग़ुलामी नसीब ऐं क़बूल फरमाए। ऐं घणे खां घणी अल्लाह ताला निमाज़ पढ़ण जी ऐं पीरीअ जे सलात पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढा दिल सां आमीन चओ। आमीन। प्यारा दोस्तों, कुर्बान मुझे मुस्तफ़ा जे बचन जे कुर्बानीअ तां दुनिया जे अंदर मुस्तफ़ा जे दीन खातिर इं कुर्बानी न कहीं ॾिनी आहे न कोई ॾेई सघंदो जीअं मुंहिंजे रबर हुसैन दीन खातिर कुर्बानी ॾिनी। प्यारा दोस्तों, हुसैन पाक करबला जे मैदान में जंग करण जे लाइ न वियो। तवज्जो आहे। जेकॾहिं हुसैन जंग करे हा त पोइ मदीनो न छॾे। छो जो माण्हू पंहिंजे अबाणे वतन में मज़बूत घणो हूंदो आहे। हुसैन पाक जो प्यारा दोस्तों हो मुझो रबर हुसैन जा पलियो ही नाने जे हज में मदीने शरीफ में हो। उते मुरीद भी घणा हा, गुलाम भी घणा हा। जेकॾहिं जंग करणी हुजे आ त हुसैन मदीने में ही जंग करे हा, पर मुझे लजपाल हुसैन मदीनो छॾियो ही इन जे करे त जियां पीरीअ जे शहर में मां हुसैन खून रेज़ी नथो करणु चाहियां। मदीनो छॾियो, मक्को छॾियो, ताते कूफे वञण लॻा। उते पलीतनि कूफे पहुची कूफे ते कब्ज़ो कयो, चौधारी कब्ज़ो कयो। प्यारा दोस्तों, महबूब जे बचन जे चौधारी कड़ो चाढ़े करे महबूब जे बचन खे क़ैद कयो वियो। 3 ॼाणा गुज़री विया। मुंहिंजे पीरीअ जे बचन जो पाणी बंदि कयो वियो, खाधो पीतो बंदि कयो वियो। तभी मुझे रबर हुसैन वट सब्र। सुभान अल्लाह। इहो वॾो मिसाल आहे। जेकर माण्हू जंग ते वेंदो आहे त खीर पिया का बच्चा ऐं पंहिंजूं औरतूं पंहिंजा पास वठी हुसैन न वञे हा। जेकर जंग करणी हुजे हा, हिन मां मालूम थियो हुसैन जंग करण न वियो, पंहिंजे नाने जे दीन बचाइण ख़ातिर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आयत करीमा ॿुधो, उनजो तर्जुमो कुझु प्यार जो पंहिंजो अर्ज़ करे इजाज़त पिनंदासीं। ॾाढा सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाया, अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। मुझा
मौला जेको ॾाढियां सुभान अल्लाह चयो उन्हनि जे बच्चन खे क़ुरान जो हाफ़िज़ बना रब तो फरमाए ओ ईमान वारो ओ ईमान वारो मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां अवां जे मथां मुश्किल अची वञे अवां जे मथां रब जे तरफ़ां आज़माइश अचे मुंहिंजो रब त मोमिननि खे आज़माईंदो आहे कॾहिं बुख ॾेई आज़माईंदो आहे कॾहिं पंहिंजे बच्चनि जूं ओ प्यारा दोस्तो रब उन्हनि जे बच्चनि जूं जानियूं वठी करे आज़माए कॾहिं पंहिंजूं जानियूं उन्हनि खां वठी करे पंहिंजे प्यारनि जूं जानियूं वठी करे आज़माए पोइ जे रब करीम फरमायो ओ ईमान वारा मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां पोइ जे मदद ऐं निमाज़ वरती पोइ इन्न अल्लाह मअस साबिरीन पोइ बेशक सब्र करण वारनि सां अल्लाह गॾु आहे मुंहिंजो हुसैन महबूब जे कुल्हनि जो सवार हुसैन साबिरीन हो सोने हुसैन करबला जे मैदान में सब्र भी करे ॾेखारियो त निमाज़ भी पढ़ी ॾेखारियो ॾाढे अरड़ करे सुभान अल्लाह चओ आयत करीमा जो तव्हां तर्जुमो त सम्झो हूंदो रब करीम फरमायो ओ ईमान वारो मदद वठो सब्र ऐं सभिनि कोन ॻाल्हायो तो फरमाए ईमान वारनि खे के ईमान वारनि चओ न ईमान वारनि के ईमान वारनि जेसिताईं सभई न ॻाल्हाईंदो तेसिताईं मां ईमान वारनि खे जेके साम्हूं वेठा ईमान वारनि खे कंहिंसां मुखातिबा मुंहिंजा बोला जेको ईमान वारनि खे न ॾेखारिजा या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारा रब ईमान वारनि सां मुखातिबा हेॾे तवजो कजा ए ईमान वारो मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां पोइ अॼुकल्ह जा के माण्हू था चवनि त अल्लाह खां सवा ॿिए कंहिंखां मदद नथी वठी सघिजे के चवनि था त अल्लाह खां सवा ॿिए कंहिंखां बि मदद न वठो ग़ैरुल्लाह खां मदद वठणु जाइज़ न आहे वो तमाम किया था मुस्तफा के या रसूल अल्लाह मदद जाओ किया था मौला अली के या अली मदद जाओ किया था सुने दस्तगीर के अल मदद या गौसुल आदम जाओ अल्लाह का सवा बे के का भी मदद वठी नथी समझे ठीक है खबर ना है तो तू कुरान पढ़ियो आ या कड़ियो आ जमे तो बे के का मदद न वठो रब तो दे सब्र का भी मदद वठो त नमाज का भी मदद अल्लाह को मां तो पूछा गया माद अल्लाह अल्लाह चावल सब्र अल्लाह वाथा नमाज वाथा चो ना अल्लाह ताला हुकुम तो दे सब्र का मदद वठो नमाज का यानी मालूम थियो तो अल्लाह का सवा बे के का भी मदद वठी सके थी वो सब्र मिलो नबी के सरदार जे दरवाजे ता नमाज मिली मुस्तफा के दरवाजे ता वो तवे से जेकी मुस्तफा के सदके में शय मिले उन जो उन जी मदद वठी सके थी तो वो बुधा त जे मुस्तफा के सदके करम थियो उन मदीने वाले जी मदद थो नथी वठी सुभान अल्लाह मथे करे भेजी दस्तगीर जो कारो जाओ वो जेको मदद ते कुर करे न त मदद न वठो उनके जो या अय्युहल्लज़ीना आमनू रब्बुका ईमान वारो तमाम मदद वठो मन ईमान वारन जे ला वो जबे तो के ईमान हुजे त मदद तो के नसीब थे न जेके ईमान हुंदो उनके सब्र जी मदद भी नसीब थींदी उनके नमाज जी भी मदद नसीब थींदी त उनके मदीने वाले साईं जी मदद भी
ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। पोइ इहो ई त रंग आहे जो मीलाद कंदा आहियूं, इमाम हुसैन पाक जो न्याज़ कंदा आहियूं, दस्तगीर जी यारी कंदा आहियूं। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। हे बीठो आहे त ग़ैरुल्लाह जे नाले जी शइ जेकी आहे उहा हराम आहे। जो तौबादारी ग़ैरुल्लाह जे नाले जी कीअं शइ हराम आहे? वरी कुरान पाक जी आयत पढ़े वमा ओहिल बिही ले गैरिल्लाह। हालांकि हिलाल जानवर खे ज़िबह करण वक़्तु गैरुल्लाह जो नालो अचे त उहा शइ हराम थी वञे। पोइ उन ज़िबह करण वारी शइ खे पंहिंजे हथ जा रंग मिलाईंदो। रब फरमाए ज़िबह करण वक़्तु तव्हां ईअं मुला खे ॾेखारियो न हे दस्तगीर जे यारी जो पालो कयो आहे, ॾिसण सां चवंदो तौबादारी हे त तूं शिरक करे छॾियो, हे त तूं तौबा नऊज़ बिल्लाह हराम करे छॾियो, गैरुल्लाह जे नाले जो कई। उनखे चयो चाचा चिबड़ अञा ज़िबह कोन थियो आहे, थोरो अखियूं खोल, बीठो आहे, बीठल कीअं थो हराम करे? रब तो चए त ज़िबह करण वक़्तु जेकॾहिं गैरुल्लाह जो नालो आयो अदा पोइ असां ज़िबह करण वक़्तु मीलाद हुजे, इमाम हुसैन पाक जो न्याज़ हुजे, दस्तगीर जी यारी हुजे, जॾहिं ज़िबह कंदा आहियूं त अल्लाह जो नालो वठी करे पोइ ज़िबह कंदा आहियूं। छा पढ़ंदो? बिस्मिल्लाह चओ न, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे प्यारा दोस्तों ज़िबह कंदा आहियूं। अदा कुर्बानी कंदा आहियो न? वॾे ढोर में घणियूं पतियूं? साइड वारा वरी ॿियो हाल आहे छा? 7 ढोर में 7 पतियूं। अदा 7 ई नाला गैरुल्लाह जा रखना पवंदा ईअं न? अदा हिकिड़ी पति से राणे खान जी आहे, ॿी पति से जुमन शाह जी आहे, टी पति से ॾाढे पवर जी आहे, चौथी पति से अब्दुल सत्तार जे पीउ जी आहे, 5हीं पति साईं अब्दुल रशीद जी आहे, 6हीं पति साईं नाले मिठे जी आहे, 7हीं पति को विरायो पैसा न जो विरायो त सही। ॾाढा तरण करे सुभान अल्लाह। हाफ़िज़ उस्मान जी आहे। हाणे 7 पतियूं जेके कयूं ते सभु गैरुल्लाह जे नाले जो। हाणे 7 गैरुल्लाह जा नाला हिकिड़े ढोर ते। सुभान अल्लाह। हाणे पोइ मां थो पुछा कयां, पोइ इन 7 जे नाले जो जेको ढोर कुसे थो, पोइ उहो मौलाना गोश्त खाए थो या नथो खाए? कंहिंखे सलाह बि कोन थो करे। ॾाढा त चओ। जेकॾहिं 7 गैरुल्लाह जे नालनि ते हिकिड़े ढोर ते 7 जो नालो पवे, पोइ उते तोखे उहा तुंहिंजे नाले जी पती तोखे हिलाल नज़र अचे थी, पोइ बाक़ी दस्तगीर जे नाले जी पती तोखे पहिरियों दोस्तो हिलाल छो नथी नज़र अचे? हा, जेकॾहिं तो गुनहगार जे नाले जी पती हिलाल थी सघे थी त मुंहिंजे दस्तगीर जी यारी बि हिलाल हिलाल थी सके थो त मुंहिंजे पाक इमाम हुसैन पाक जो न्याज़ बि हिलाल थी सके थो। सुभान अल्लाह चओ। अॼु मथे घणी भेट दस्तगीर जो मालूम थियो इहो अल्लाह जे क़ुरान जो ई ताक़ीदो आहे। जॾहिं ज़िबह कंदा आहियूं त अल्लाह जो नालो वठंदा आहियूं, पोइ अदा मीलाद बि हिलाल, यारी बि, न्याज़ बि, बाक़ी पोइ नसीब जी ॻाल्हि जंहिंखे नसीब थिए। पाक नंगर उहो खाईंदो जंहिंजे दिलि में पाकाई हुजे, मुस्तफ़ा सां प्यार हुजे, मुस्तफ़ा जे बचन सां प्यार हुजे। पोइ जिनखे नफ़रत हूंदी उहे पाण उनखे खाइण न ॾींदा,
तू छो खाए दिल में नफरत रखे वरी असांजे नाले जो लंगर खाए तो जो इन में शफा रखियल खाए उहो जंहिंजो सीनो इन महबूब ऐं महबूब जे बचन सां महबूब जे बचन जी मोहब्बत सां भरियो पियो आहे थकिजी पिया सुभान अल्लाह हिकिड़ा त कंदा ॾाढा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मथे करे रड़ करे सुभान अल्लाह चओ हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम कॾहिं त कुलनि पाकनि खणी पाकनि खणी हलंदो बिन खे हुजूर सलम छा पेश करे हसनैन जो गम जो हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम जो हीअ मुंहिंजी ज़ुबान जो हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम ॾिसो ईद जे ॾींहुं ख़ुदा जन लए ॾिसो ईद जे ॾींहुं ख़ुदा जन लए कयो जन्नत जे कपड़नि जो हुकुम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम ॻाल्हियां तो सुभान अल्लाह ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना कुर्बान वञा मुंहिंजे प्रिय जे बचन जे मक़ाम तां हीअं केरु कुर्बानी ॾे महबूब जे दीन ख़ातिर जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे गुलनि जे सवार हुसैन कुर्बानी ॾिनी आहे मदीने जो शहर जॾहिं अमीर माविया फोत थियो यज़ीद मदीने जे गवर्नर ॾे ख़त लिखियो जंहिंजो नालो वलीद बिन उक़बा आहे ख़त लिखियई ओ वलीद बिन उक़बा मुंहिंजो पीउ माविया फोत थी वियो आहे हाणे मां हुन जे मसनद ते मां वेठो आहियां बादशाही तख़्तनि ते मां वेठो आहियां हाणे सॼे मदीने वारनि खां मां यज़ीद जे नाले जी बैयत वठ पर ख़ासि करे टिनि माण्हुनि खां पहिरियों बैयत मां यज़ीद जे नाले जी वठ पहिरियों लिखियलु मुंहिंजे रबर हुसैन जे नाले पोइ हज़रत इमाम हुसैन खां पहिरियों बैयत वठ पोइ अब्दुल्ला बिन उमर खां वठ अब्दुल्ला बिन ज़ुबैर खां बैयत वठ टिनि खां तो प्यारा दोस्तों वलीद बिन उक़बा थो चवे ये टई वॾनि शख़्सियतुनि जा शहज़ादा आहिनि इन्हनि खां बैयत केरु वठी सघंदो उन मशवरे जे लाइ पंहिंजा माण्हू घुराया उन में मरवान जे नाले हिकिड़ो पलीत शख़्स गॾु हो जेको मशवरे में वो मरवान वो ओ मुझे प्रिया परवाना मुझे महबूब जे मदीने में ओ जे भी महबूब जे गुलाम में जे
घर में को बच्चो ॼमंदो हो उनखे खणी ईंदा हा मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जे दरबार में खणी अचनो मुंहिंजा पिरी हिन जे वात में लुआब मुबारक विझो मुंहिंजा दिलबर नबी पंहिंजो लुआब कढी करे उन जे वात में विझण फरमाईंदा जंहिंजे वात में आमना जे लाल जो लुआब महबूब जो लुआब हो खारन खूहनि में पजी वञे खारा खूह मिठा बणजी वञनि हज़रत जाबिर जी दावत ते महबूब मुस्तफा भाॼीअ जो